खड़ी नीम गे नीचे हूँ तो हेकली जा तोड़ो पटाड़ू माना वो छनी मनी देख ले खड़ी नीम के नीचे हूँ तो हेकली जा तोड़ो पटाड़ू माना वो छनी मनी देख ले खड़ी नीम के नीचे। झिरमिर मेवला बरसे पवनी की डोला गावे मोर पपैया मीठा बोले कोयल शोर मचावे झिरमिर मेवला बरसे पवनी की डोला गावे मोर पपैया मीठा बोले कोयल शोर मचावे भूता न पूछा छेल भमरिया हे कली जा तो डो पटाड़ू माना वो जानी बनी दे भूता न पूछा छेल भमरिया हे कली जा तो डो पटाड़ू माना वो जानी बनी देख ले खड़ी नीम के नीचे। वतन अजीज जे खालिक सूबे सिंध जे ॾखण ओभर कुंड में वाक़िअ सहराए थर दुनिया जे वॾनि सहरान मां हिकु आहे। हिन सहरा खे दुनिया जो वाहिद सरसब्ज़ रेगिस्तान पिणु चयो वञे थो। वारियासी भिटुनि ऐं जाबलू टकरिन जे संगम वारे हिन ख़िते जो नालो थर असल में संस्कृत जे लफ़्ज़ सथल जी बिगड़ियल शिकिल आहे जंहिंजी माना आहे अहिड़ो हंध या इलाइक़ो जेको वीरान ख़ुश्क या सुकल बयाबान हुजे। थर लाइ चवणी आहे त बुठो त थर न त बर रूपले जे अडोलता जियां ऊंचो घाट करे बीठल कारूंझर जे पहाड़ियुनि वारे पार कर मथां इहो नालो अगाटे ज़माने जे पाणीअ जे हिक खारीअ जे करे पियो जेका कच्छ जे रण में मुसाफ़िरनि खे पार करणी पवंदी हुई। समुंड जे पोइ ते वञण पुराणनि दरियाई वहकुरनि जे रुख तब्दील करण ऐं ॿियनि कुदरती आफ़तुनि सबबि थर जी जाग्राफियाई हदुनि में हालतुनि सां गॾु फेर फार ईंदी रही आहे। कॾहिं हिते समुंड पियो छोलियूं हणंदो हो ऐं सिंधु दरिया जी शाख हाकड़ो या सरस्वती नदी उमरकोट खां लंघे नंगर पारकर वटि कच्छ जे रण में वही अची छोड़ कंदी हुई। अॼु उते बिड़भांग वारियासूं भिटूं ॾिसण में अचनि पयूं। कंहिं वक़्त में हिते पारी नगर जहिड़ा शानदार शहर ऐं बंदर आबाद हूंदा हुआ। अॼु उते माज़ीअ जा भुरियल आसार ऐं खंडर हर ईंदड़ माण्हूअ लाइ हैरत जा निशान बणियल आहिनि। 22,000 चौरस मेलनि ते पखड़ियल सहराए थर तबई बनावत ऐं ज़मीन जे ख़ासियत जे करे मोहराणे ढट कंठे सामरोटी वंगे पारकर कस वट ऐं खावड़ वारनि 9 भाङनि में विरहायल आहे। घाटियुनि निमुनि गुलनि सां टिमटार रोहिड़ जे वणनि गुगराल ॾींदड़ कुंभटनि सिंगरियुनि पकल पेरुनि सां सथियल कंडी टोणे ॼार जे वणनि थूहरनि ऐं अकनि जे देस थर जे विच वारे टुकड़े खे ढाट छाछरे जे ॾाखणे ऐं नगर पारकर जे उत्तर वारे भाङे खे कंठो छाछरे शहर खां थोरो ओभर ऐं उत्तर तरफ़ गढड़े ताईं ऐं उमरकोट जे भिटुनि वारे कुझु भाङे खे खार चयो वञे थो जॾहिं त छाछरे ऐं मिठी तालके जे ओलह ऐं उमरकोट जे ॾखण ओलह वारे भाङे खे मोहराणो उत्तर ऐं ओलह तरफ़ भिटुनि जे दंग वारे इलाइक़े खे कस मिठीअ जे ॾखण ओलह ऐं डीपले जे उत्तर ओलहंदे वारे टुकर खे वंगो डीपले ऐं मिठीअ जे ॾाखणे भाङे खे वट ऐं नंगर पारकर जे ॾखण वारे भाङे खे पारकर सॾियो वञे थो। थर जा माण्हू सादा समाजड़ा मालवंद माण्हू आहिनि। पिटाई साहब बि फरमायो आहे आड़ी न चाड़ी न ॾुठ बिहाड़ी सूरा सथा कयो सैयद चए साहूं सुकाईन आणियो लंब लतीफ़ चए चांवर क्यों चाड़ी फुलाहूं न पाड़ी न उमर आराड़ी असी। अंग्रेज़नि जे आमद खां अॻु थर टालपुरनि ऐं सोढनि जे असर हेठि हो।
अंग्रेज़नि पंहिंजी इंतज़ामी सहूलत ख़ातिर मिठी, डीपले, नंगर पारकर ऐं कच्छ रियासत ते मुश्तमिल थर ज़िलो ठाहियो। बाद में कच्छ धार करे बाक़ी थरपारकर खे वरी हैदराबाद ज़िले सां ॻंढियो वियो। 1906 खां थरपारकर वरी मीरपुर ख़ास ज़िले जो हिस्सो रहियो। 1990 धारे मीरपुर ख़ास खां धार करे थरपारकर जे अॻूणे ज़िले वारी हैसियत खे बहाल कयो वियो, जंहिंजो हेडक्वार्टर मिठी शहर में वाक़िअ आहे, जेको कारोबारी लिहाज़ खां सॼे थर में मथां ई हैसियत रखे थो। रोज़ानो सवा सेर सोन जी पैदावार ॾींदड़ कारूंझर जबल, ग्रेनाइट, चाइना क्ले यानी चीनी मिट्टी, दुनिया जे 7 वॾे कोयले जे ज़ख़ीरनि, लूण जे सारणनि ऐं गुगराल सां मालामाल थरपारकर ज़िलो हिन वक़्तु 7 इंतज़ामी यूनिटनि मिठी, नंगर पारकर, छाछरे, इस्लामकोट, ॾाहिली, डीपले ऐं कलोई तालुकनि में विरहायल आहे, जंहिंमें 2400 खां वधीक नंढा वॾा ॻोठ आबाद नज़र अचनि था। 1998 वारी आदमशुमारीअ तहत हितां जी आबादी 9 लख खनि हुई, जेका हींअर गैर सरकारी अंगनि अखरनि मूजिबि 16 लखनि खां मथे आहे। सहरा जे जहाज़ उठ खां खेखड़े ऐं लारीअ जो सफ़र कंदड़ थर जे अक्सरियती आबादीअ जी ॿोली सिंधी आहे, पर मुख़्तलिफ़ लहजा ऐं मक़ामी ॿोलियूं पिणु मौजूदु आहिनि, जहिड़ो कर गुजराती, कच्छी, मारवाड़ी ऐं पारकरी। इन्हनि लहजनि जे संगम मां ढाटकी जनम वरितो, जेका थर जा हिंदू तोड़ी मुसलमान ॻाल्हाइनि था। थर जो दारोमदार थण ऐं कण ते आहे। सर्द रातियुनि ऐं गरम ॾींहंनि जे संगम वारी मौसम जे हिन सहरा जी महबूब मौसम साठ कंदड़ सारंगनि वारो सावण यानी वसकारो ई आहे। वसकारे पवण सां थर जो हुस्न जरकी पवे थो। मिसकीन माण्हुनि खां वठी संदन चौपाए माल जा चेहरा बहकी उथनि था। जेका ही दुनिया जे अंदर में जेका भी रेगिस्तान आहिनि, हुन मां जेका लक़ब थार ज़िले थार डेज़र्ट के मिलियो आहे, दैट इज़ द गोल्डन डेज़र्ट ऑफ द वर्ल्ड। गोल्डन डेज़र्ट ऑफ द वर्ल्ड। माण्हू जी आदमशुमारी जे हिसाब सां
ह्यूमन पॉपुलेशन, डोमेस्टिक जानवर जेका आहिनि, माल जेका आहे, हुन जे हिसाब सां आन वेजिटेशन, मोस्ट इम्पॉर्टेंट द वेजिटेशन। थर फितरत जो ओपन म्यूजियम आहे, जिते नओं कोट, नहटो, मिठी, इस्लाम कोट, भालवा, पारीनगर, कासपो, डीपलो, छाछरो, उमरकोट जहिड़ा समें तारीख़ी माग मकान, शहर, ॻोठ ऐं किला पंहिंजे सदियुनि जे अज़मत जो ओहञाण बणियल आहिनि। कराचीअ खां ईंदे जीअं ई थर जो मोहड़ वारो शहर यानी गेटवे नओं कोट क्रॉस कबो, नओं कोट जो शाही किलो ईंदड़नि जे आजियां लाइ ॿाहूं फैलाए नज़र ईंदो। राजस्थान ऐं कच्छ खां राजपूतनि जे सिंध ते थींदड़ हमलनि तोड़े फुर लुट खां तंग आयल टालपुर हुक्मरान मीर करम अली ख़ान टालपुर नओं कोट जो ही किलो 1814 ईस्वी में ठारायो। कचियुनि ऐं पकियुनि सिरनि सां ठहियल नओं कोट वारो किलो 660 फुट डिघो ऐं 600 फुट वेकरो आहे। ॿिनि सदियुनि जी तारीख़ पंहिंजे सीने में सानीदड़ हिन किले जी नोयत दिफ़ाई आहे, जिते टालपुर दौर में पंहिंजी फ़ौज खे तरसायो वेंदो हो। ज़रूरत पवण ते उहा फ़ौज मिठी, इस्लाम कोट, नंगर पार्कर वारनि गॾनि ॾांहुं मोकिली वेंदी हुई। सालनि खां मरमत न थियण करे सिंध जो ही क़दीम किलो पोयां पसाह खणी रहियो आहे। ताज़ो सिंध हेरिटेज फंड वारनि हिन किले जी मालिकी करे मरमती कमु शुरू करायो आहे, जेको मुकमिल थियण बाद ही किलो पंहिंजो पुराणो जोभन माणे वठंदो। नओं कोट वारो किलो पार करे कस, मटे, महर राणीअ जी सीम नोटे वटां थींदे उमरकोट जे हदुनि में पेर रखिजे थो त इहा मशहूर चवणी ज़हन ते तरी अचे थी त उमरकोट जे मर्दनि जी अकुलमंदी, औरतनि जे हुस्न ऐं उमरकोट किले जे कैरज़मा खे को अणासी फरामोश करे सघे थो। उमरकोट किले जे बारे में ॿ राय आहिनि। कुछ तारीख़दाननि जो इहो चवणु आहे त इहो किलो सोढा राजपूत अमर सिंह 13वीं सदीअ में तामीर करायो हो, जॾहिं त कुछ लेखकनि जो वरी इहो चवणु आहे त हीउ किलो सूमरा ख़ानदान जे बादशाह उमर सूमरे तामीर करायो हो, जंहिं भिटाई घोट जी सूरमी मारवीअ खे भालवा मां खंभे हिन किले में आणे क़ैद कयो हो। कदावर बुर्जनि जे भाकुरनि में सोघो थियल हिन किले खे उमरकोट जे बाक़ी सुञाणपुनि ते सरसी हासिल आहे, जंहिंजे दीवारुनि जी ऊचाई 35 फुट ऐं वेकर 17 फुट आहे। उमरकोट किले जे ओभर में मुग़ल शहनशाह अकबर आज़म जी जनम भूमि आहे। हमायून बादशाह अफ़गान गवर्नर बहार शेर ख़ान खां हाराए पंहिंजी पाट ॼाई ज़ाल हमीदा बेगम सां गॾु उमरकोट में अची पनाह वरिती हुई, जिते 23 नवंबर 1542 ते अकबर बादशाह जनम वरितो। मुग़ल बादशाह जे जनम वारे हंध ते हिकु चबूतरो तामीर थियल आहे। गडी भिट जे हंज में ॾिया ॾिया ॾहर लॻंदड़ मिठीअ जो शहर क़दीम ऐं तारीख़ी रहियो आहे, जेको मिठे नाले बजेराणीअ ठहिरायो हो। घाटियुनि निमुनि जे शहर इस्लाम कोट खे अॼु बि वॾी अहमियत हासिल आहे।
हिते टालपुरनि हिकु किलो पिणु तामीर करायो हो। हिन शहर में संत नेणोराम जो आश्रम पिणु ॾिसण वटि आहे। थरकोल जे करे एशिया में नई सुञाणप रखंदड़ इस्लामकोट शहर में हर साल संत नेणोराम जो मेलो पिणु लॻंदो आहे। हिन आश्रम में रोज़ाना हज़ारे पखी तोड़े जानवर पिणु दाणो अची चुगंदा आहिनि, जॾहिं त सॼो साल यात्री हिते हाज़िरी ॾींदा रहंदा आहिनि। नंगर पार्कर वारे रस्ते ते वेंदे थर जे अज़ीम मुहबे वतन किरदार मारवीअ जो तारीख़ी ॻोठ भालवा अचे थो। आगाटे ज़माने में हिन ॻोठ खे मलीर जे नाले सां सॾियो वेंदो हो। भालवा में अॼु बि उहो खूह ऐं मारवीअ जी कुंडी सही सूरत में मौजूदु आहे, जितां उमरकोट जे हाकिम उमर सूमरे मारवीअ खे खंभे खयो हो। कारूंझर जे हंज में संगे मरमर जी ठहियल भोडेसर वारी मस्जिद जो शुमार सिंध जे क़दीम इबादत गाहुनि में थिए थो। गुजरात जे हाकिम महमूद शाह बेगड़े 1505 ईस्वीअ में इहा मस्जिद तामीर कराई हुई, जेका अॼु बि आबाद आहे। भोडेसर मस्जिद में सुबुह जे वक़्तु मोर ऐं ढेलूं अची सलामी थियनि था। हिन मस्जिद भरिसां कुझु क़बरूं पिणु नज़र अचनि थियूं, जेके राजपूतनि हथां शहीद थियल महमूद बेगड़े जे सिपाहियुनि जूं ॿुधायूं वञनि थियूं। हिन मस्जिद खां अधु किलोमीटर परे भोडेसर जो तलाउ पिणु आहे, जंहिंमें नंगर पार्कर जे तारीख़ी किरदार केसूबाईअ जी आख़िरी आरामगाह पिणु समाइजी वई आहे। अक्सर माण्हुनि खे इहा ख़बर नाहे त थरपारकर खे बि अरबी समुंड लॻे थो। कंहिं दौर में इन समुंड किनारे पारी नगर जो शानदार पोर्ट हूंदो हो, जिते जैन धर्म सां लाॻापियल ओसवाड़ बिरादरी रहंदी हुई। जैन मत वारनि वीरावाह तोड़े नंगर पार्कर में शानदार मंदिर ऐं ॾहरा तामीर कराया हुआ। हिन वक़्तु थरपारकर में रुगो 4 मंदिर ऐं ॾहरा बाक़ी बचा आहिनि, जेके ॾेह तोड़े परॾेह मां ईंदड़ सयाहनि जो पाण ॾांहुं ध्यानु ज़रूरु छिकाइनि था। नगर पार्कर खां वापसीअ ते घोड़ीअ जो मंदिर अची वञे थो, जेको ओसवाड़ सेठ मंघे 1376 ईस्वीअ में तामीर करायो हो। हिन ॻोठ में पारसनाथ जा पूॼारी ऐं जैन मत वारा रहंदा हुआ। इन करे हिन ॻोठ ते पारसनाथ जे गुरु घोड़ेचे जो नालो पइजी वियो, जेको अॻिते हली घोड़ीअ में तब्दील थियो। मंदिर जी इमारत चिट साली थियल ख़ूबसूरत पथरनि सां ठहियल आहे, जंहिं ते आर्ट जा शाहकार नमूना ॾिसी सघजनि था। अंग्रेज़ अमलदार तरवट ॻोठाणनि जे बग़ावत जे डप सबबि हिन मंदिर जे कुझु हिसे खे बारूद सां ॾाठो हो। इन मंदिर में हिकु सुरंग पिणु मौजूदु आहे, जेका दूर नंगर पार्कर जैन मंदिरनि सां ॻंढियल आहे। थरपारकर हिन जी रिच कल्चरल एरिया आहे। कल्चरल डिपार्टमेंट कुझु करे पई, पर उन लाइ हिननि थर जे कल्चर जो स्पेशल सिंध में थर म्यूज़ियम ठाहिणु खपे। उनजो हेडक्वार्टर पोइ जिते मिठी में रखनि, उमरकोट में रखनि, कराची में रखनि, ताकी इंटरनेशनल कम्युनिटी अची ॾिसे त हिन रेगिस्तान में, हिन थर में ही माण्हू ज़िंदगी कीअं था गुज़ारीनि।
जेका आहे हिनमें यूनिकनेस आहे ही माई भाॼी आहे न इहा सिबरू आहे माई भाॼी हूंदा मारवीअ जे देस मलेर जा मारवाड़ा लिबास जे मामले में सादगी पसंद रहिया आहिनि। रेशम, मखमल ऐं बाफ़तन बदिरां लोई, खेसन ऐं खथन खे पसंद कनि था। कंजरो हितां जी औरतुनि जो आम लिबास रहियो आहे, जंहिंमें वक़्त सां गॾु तब्दीलियूं आयूं आहिनि। हाणे औरतूं कंजरनि बदिरां भर्त वारा चोला ऐं जदीद क़िस्म जा कपड़ा बि पाइनि थियूं। बाक़ी पड़ा, चोलियूं ऐं पोलका बि थर में आम जाम पाता वञनि था। ज़ेवर औरत जी सूंह आहे। क़दीम ज़माने में आज जा ठहियल ज़ेवर पाता वेंदा हुआ, जिन जी जाइ हाणे सोन चांदीअ जे ज़ेवरनि, चूड़ियुनि वरिती आहे। सुहागिण हिंदू औरतूं नक में सोन जो वींडो ऐं मुसलमान औरतूं वरी सोनी नथ विझनि। अॼुकल्ह सोन जे कोकनि जो रवाज पिणु आम हली रहियो आहे। थर जूं औरतूं नक में बोली बि पाइनि। मुसलमान औरतूं कननि में कुड़कूं, डिसबियूं ऐं वाला पाइनि। शाहूकार हिंदू ऐं मुसलमान औरतूं गले में सोनी दुहरी पाईंदियूं आहिनि। सभई सुहागिण औरतूं बाहुनि में चूड़ा पाइनि, जंहिंखे बाही चवनि, जेका आज रबड़ ऐं काफूर जी थींदी आहे। हिन वक़्तु चूड़ियुनि जो रवाज बि आम आहे। थारेलियुनि जे पेरनि में पाइण जा बि अनेक ज़ेवर आहिनि, जेके वरी चांदीअ जा ठहियल हूंदा आहिनि। थरी औरत मुख़्तलिफ़ मौक़नि ते मुख़्तलिफ़ ज़ेवर पाईंदी आहे। संदन मथे, नक, कन, गले, हथनि ऐं पेरनि में पाइण जा अलॻि अलॻि ज़ेवर आहिनि। थर जा मुख़्तलिफ़ हुनर बि पंहिंजी इन्फरादियत सबबु ॾींहं तोड़े परॾेह में मक़बूल आहिनि। थर जी चुनरी ऐं बांधणे जी वॾी हाक आहे, जंहिंजे तयारीअ में 13 खां 15 मरहला अची वञनि था। पहिरियां ई कपिड़े जी चूंड करे उनखे धोई नरम कयो वञे थो। बाद में उन्हीअ ते मुख़्तलिफ़ गुलकारियूं ठाहे रंगावत जा मुख़्तलिफ़ मरहला तय कया वञनि था। रंग खे पको करण लाइ कपिड़े खे हिक खां वधीक भेरा रंग भरियल कढ़ाईअ में काढ़ियो बि वञे थो। सिंध जे अजरक जियां चुनरी ऐं बांधणे जो कम बि ॾाढो ॾुखियो आहे। जॾहिं त थर ईंदड़ सयान जी बि पहिरीं नज़र बांधणे ऐं चुनरीअ ते पए थी। रंगावत जो कमु वक़्तु तलबींदड़ ऐं ॾुखियो आहे, जॾहिं त इन पेशे सां लाॻापियल कारीगरनि खे वरी पूरो मुआवज़ो नथो मिले। इन करे हाणे इहो कमु ॾींहुं ब ॾींहुं महदूद खां महदूद तर थींदो पियो वञे। थर जे भर्त जी सूंह खां का बि अखि ना आशना नाहे। जदीद दौर में जिते 2 पीस काटिन ऐं छीट वारनि कपड़नि जो रवाज जझो ॾिसिजे थो, उते बि थर जे भर्त जी फैसिनेशन ख़त्म नाहे थी।
हितां जे भर्त जा मुख़्तलिफ़ क़िस्म खारक, हुरमिचो, मिस्री संग, हाकिम, गुलड़ो, कांगड़ो, मुक्को, पक्को, सूरजमुखी, सरणपख, सूफ़, तारड़ो मशहूर आहिनि। काफ़ी वक़्त ताईं थर में रेशम जे भर्त जो रवाज बि आम हूंदो हो। बाद में कश्मीर जो रवाज पियो। महांगाईअ करे रेशम ऐं कश्मीर वारे भर्त में कमी आई ऐं मुके जो भर्त भरजण लॻो। थरी औरतूं न सिर्फ़ पाइण वारे कपिड़े ते भर्त भरिन, पर रुमालनि, चादरुनि, विहाणनि, पोशनि, मोड़नि, विजड़ियुनि ते बि ख़ूबसूरत भर्त भरींदियूं आहिनि। थर जे पखियुनि, वणनि ऐं निशाननि खे बि पंहिंजे भर्त जो हिसो बनाइनि। थर में हिन वक़्तु रलियूं, अगठ ऐं सिंधी टोपियूं ठाहिण जो कमु आम जाम आहे। जेतोणीकि थरी औरतुनि खे संदन महिनत जो मुआवज़ो घटि मिले थो, पर उहे रब जे रज़ा ते राज़ी रहण वारियूं आहिनि। थर में बकरियुनि जे डास खे कुतरे, वेड़ियूं ठाहे, धोई, ढेरियुनि ते कुते, उन्हनि जी तानी कढी तुर ते चाढ़े उणियो वेंदो आहे। इन डास मां खरड़, फरासियूं, जालिंगूरा ऐं खायूं ठाहियूं वञनि थियूं। अॼुकल्ह इन ये हुनर में काफ़ी घटिताई अची वई आहे। थर जा ऊनी खेस, खथा, लोयूं सॼी दुनिया में मशहूर आहिनि। थरवासी पाण वटि ईंदड़ महिमाननि खे शालूं ऐं लोयूं सूखड़ी तौरु ॾींदा आहिनि। जेको थर जो कल्चर आहे, आर्ट आहे, या जेको हिते लोकगीत आहिनि, उन्हनि जो आउं सम्झां थो जंहिं हद ताईं उनखे अॻिते प्रमोट करणु खपे उहो न पियो थिए। ऐं जेको असांजा सिंध जा एॾा खाता आहिनि या वफ़ाक़ जा खाता आहिनि, उहो उनखे एतिरो अञा उजागर करे कोन पिया सघनि। हींअर साईं सरदार अली शाह जी मिनिस्टर थियो आहे, त हुन काफ़ी कोशिश वरिती आहे ऐं असांखे उमेदु आहे ऐं असां पंहिंजे पार्टी पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म तां एज़ ए MNA हुननि सां लहविचड़ में ईंदासूं त असांजे थर जी जेका म्यूज़िक आहे, कल्चर आहे या असांजी तहज़ीब आहे, उनखे उजागर करण लाइ हिते को इंस्टीट्यूट क़ाइमु कयो वञे। थर में चमड़े जे कम जी त ॻाल्हि ई निराली आहे। हितां जा कारीगर जुतियूं, पखालूं, सांदारियूं, घोड़नि जे खाद खुराक लाइ कुंवरा ऐं शहरनि पारां हिफ़ाज़त लाइ जेल में ॿधंदड़ खुर्दम जहिड़ो हथियार बि ठाहिनि था। थर जे सूटहड़नि, कुम्हारनि, लोहरनि जे फन जी ॻाल्हि ई कहिड़ी कजे। सदन फनपारनि जी मंजता इहा आहे जो उहे कारीगर हाणे पंहिंजनि किर्त वारियुनि ज़ातियुनि सां सुञाता वञनि था। थर जी हिकु सुञाणप अंग्रेज़नि सां वेढ़ कंदड़ पारकर ॼाओ, अमर रूपलो कोहली ऐं समाज सुधारक मिस्कीन जहान खान खोसोब आहे। मिस्किन जी न्याणी आहे, मुंहिंजो मिस्किन ग़रीबनि जा कमु कंदो हो। नगर पारकर जो हीरो हो, थर पारकर जो हीरो हो, सिंध जो हीरो हो। मुंहिंजो पीउ हितां रवानो थींदो बाबा, पोइ हुते वेंदो हो मीरपुर में। पुठनि ते हूंदियूं हुयूं हिकु ॿारूं बाबा, ॿ लठड़ियूं हूंदियूं, हिकिड़ी कच्छ में हिकिड़ी हथ में। पोइ मुंहिंजे पीउ जे पुठनि तां पघर हलंदो, पोइ अछा दाग थी बीह रहंदा। मुंहिंजो पीउ ग़रीबनि जा कमु कंदो हो। थर जे सियासी उफ़क़ ते सदियुनि खां राणा ऐं अरबाब ख़ानदान छायल आहिनि।
मरहूम अरबाब अमीर हसन ऐं सर्गवासी राणा चंदर सिंह खे थर जा बेताज बादशाह सॾियो वेंदो हो। ॿिन्ही कुटुंबनि जी थर जे पार्लियामानी तोड़े मक़ामी सियासत ते अॼु बि वॾी छाप आहे। अमर जगदीश मलाणी जी सूरत में जमहूरियत लाइ थर जूं कुर्बानियूं बि विसारण जोगियूं बिल्कुलु न आहिनि। सियासत में कामरेड ॼाम साकी, अदब में अब्दुल कादिर जूणेजो, तारीख़ में रायचंद राठौड़, सहाफ़त में सुहेल सांगी, मौसीक़ी में माई भागी, संदसि धीअ माई सोनी, भिटाई घोट जूं वायूं मुनफरिद अंदाज़ में ॻाईंदड़ मोहन भगत, अलबेलो रागी सादिक फ़कीर ऐं शेख अयाज़ जे शाइरीअ खे मुनफरिद अंदाज़ में पेश कंदड़ उस्ताद शफ़ी फ़कीर खे थर जो चंड चवण में को बि वधाउ न आहे। हर फील्ड में कंहिं न कंहिं माण्हू में असां वटि अहिड़ा माण्हू पैदा थिया आहिनि जेकी थर या पंहिंजो नालो न रुगो थर में पर उन खां ॿाहिरि पाकिस्तान ऐं पाकिस्तान खां ॿाहिरि बि मशहूरु कयो आहे। ऐं थर जा माण्हू उन्हनि खे यादि कनि था ऐं हर जी रूपरो कोली आहे उनखे अॼु 200-300 साल थी विया हूंदा। जेकॾहिं मिसकिन जहान खान आहे उनखे गुज़ारे 50-60 साल थी विया हूंदा, पर अॼु बि माण्हू जो जॾहिं नालो वठनि था ॻाल्हियूं कनि था तॾहिं माण्हू रोई ॾियनि था, माण्हुनि खे यादगिरियूं अचनि थियूं। थर जो माण्हू ग़रीब पैसे जे लिहाज़ खां भले आहे पर माण्हुनि खे दाद ॾियण में उन्हनि जी यादगिरी करण में थर जो माण्हू कॾहिं बि कंजूस कोन रहियो आहे।